तो यूनुस सूरत खुदा जो खिताब सूरत यूनुस न तू अजाब पढ़, तू अंबिया पढ़, तू नमल पढ़, तू असरा पढ़, तू कहफ पढ़, जेका सूरत खोली दे मदीने वाले साईं जो शान बुला दे तो मदीने वाले जे उम्मत जे वलियन जो शान बुला दे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। साईं फरमाइन था त कुरान पढ़न था पर कुरान समझ में न थो अचे। दे मदीने जे मीर लाइंदे त पले गंज पाइंदे। मदीने जे मीर लाइंदे त पले गंज पाइंदे। हाँ लाइंदे त पले गंज पाइंदे। मदीने वाले साईं जा गुलाम बनजी वञो, लजपाल नबी जी मोहब्बत रखण वारा बनजी वञो, सोने हबीब सां दिल लाइण वारा बनजी वञो। दुनिया जूं यारियूं कूड़ियूं हिन, दुनिया जूं मोहब्बतूं अजायूं आहिनि। अजायो वक्त बर्बाद न कयो, जिंदगी पंहिंजी गुनाहनि में बर्बाद न कयो। ओ मिठा जेको वक्त मिलियो अथई लजपाल नबीअ जी मोहब्बत में पंहिंजो वक्त गुज़ार। क़यामत जे ॾिहाड़े जेके 5 सुवाल थींदा अल्लाह पुछा कंदो वक्त कहिड़े कम में गुज़ारी, जवानी कहिड़े कम में गुज़ारी, माल किथां आंदी, किथे ख़र्च कई हुई, जेको इल्म मिलियो तकरीरूं ॿुधई, नसीहतूं ॿुधई, उन्हनि ते केतिरो अमल कई हुई। इहे 5 सुवाल थींदा मिठा। पोइ पंहिंजो वक्त अजायो न विञायो, पंहिंजो इल्म अजायो न विञायो, दौलत अजाई न विञायो। जेको वक्त मिलियो आहे पंहिंजे महबूब मुस्तफ़ा सां मोहब्बत रखंदे गुज़ारियो, नबीअ जी ॾिनल राह ते अमल कयो त हे जहान बि वाह वाह त हो जहान